अचो त असां तव्हांखे सत्यनारायण जी आध्यात्मिक कथा ॿुधायूं। अॼु खां 5000 साल पहिरियों हिन ई भारत भूमि ते श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो। हुन समय खे सतयुग चईंदा हुआसीं। उन समय सृष्टि ते हिकु ई धर्म आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। हिकु जो ई राज्य हुयो, हिकु ई भाषा हुई। पूरी दुनिया में बसि हिन भारत खंड में ई दुनिया वसियल हुई। दिल्ली में यमुना जे कंढे जे आसपास जे एरिया में पूरी श्री लक्ष्मी श्री नारायण जी राजधानी हुई। हुननि जी दुनिया में सभु कुझु सोने ऐं हीरे जो मिलंदो हुयो। हुननि जे राज्य में सुख शांति पवित्रता सभु हुयो। कोई बि विकार आदि भ्रष्टाचार कूड़ पाप आदि कुझु बि न हुयो। सभु मनुष्य आत्मिक बल सां पंहिंजो जीवन जींदा हुया। हिन करे हुते भक्ति न थींदी हुई, छो जो दुख ई न हुयो। सभु आत्मिक बल सां पंहिंजे जीवन में सुख शांति सां रहंदा हुया। सभिनि खे संपत्ति हुई। हिन करे यज्ञ तप व्रत शास्त्र आदि पढ़णु कुझु बि न थींदो हुयो, छो जो दुख में ई भॻवान खे यादि कबो आहे न। सुख हुयो त केरु यादि ई न कंदो हुयो। सभु सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी ऐं हिंसक मर्यादा पुरुषोत्तम हुया। यथा राजा रानी तथा प्रजा। हुननि जे राज्य में सभिनि जी आयु 150 वर्ष हुई। अकाले मृत्यु रोग बीमारी आदि कुझु बि न हुयो। आत्मा पंहिंजी स्व इच्छा सां पंहिंजे समय ते ख़ुशी ख़ुशी सां सभिनि खां छुटी वठी करे शरीर छॾंदी हुई। उन्हनि जे राज्य में वापार बि लेन देन जीअं थींदो हुयो। पढ़ाई बि खेल खेल में थींदी हुई। उन्हनि जे घराने खे सूर्यवंशी घरानो चईंदा हुआसीं। उन्हनि जी पूरी 8 गद्दियूं हलियूं। 1250 वर्ष सूर्यवंशी घरानो हलियो पूरो। 8हीं गद्दी जॾहिं वेठी त 8हीं गद्दी जॾहिं पूरी थी त 1250 वर्ष खां पोइ हुननि पंहिंजे पूरो राज्यभाग्य चंद्रवंशी घराननि खे ख़ुशी ख़ुशी सां ॾिनो। तॾहिं खां त्रेता युग शुरू थियो। राम सीता जो राज्य शुरू थियो। सूर्यवंशी घराने जी आत्मायूं बि हुन ई दुनिया में रहंदियूं हुयूं, सुख शांति सां रहंदियूं हुयूं। जॾहिं उन्हनि जी श्री नारायण जी पूरी राजधानी त्रेता युग पूरो पार करे द्वापर युग में आई त विकारनि जे वश थी करे श्री नारायण जी आत्मा हुन जी राजधानी दुख भोगण लॻी वई। आत्मा जी शक्ति ख़तमु थींदी वई। विकारनि जे वश थी त आत्मा दुखी अशांत थियण लॻी वई। हुन जे कारण हुन जी पूरी राजधानी में दुख ई दुख हुयो। पोइ सभिनि मिली करे शिव परमात्मा खे यादि करणु शुरू कयो। लिंग ठाहे करे हुननि जी आराधना कयनि, यज्ञ तप भक्ति आदि कयनि। ईअं पूरो द्वापर युग निकिरी वियो। कलयुग अंत में अची करे हुननि जी पूरी राजधानी अची करे पहुची आहे। पोइ हिकु ॾींहुं भॻवानु शिव हुननि खे श्री नारायण जी आत्मा खे हिकु बूढ़े ब्राह्मण जे तन में अची करे हुननि सां मिलिया। पोइ हुननि खे सर्व शक्तियूं गुण ज्ञान आदि वापसि खां ॾिनई। परमात्मा अची करे हुननि खे सभु कुझु ॾिनई त नारायण जी आत्मा जो विकारनि जे वश थी करे कूड़ी ठही हुई हुई, उहो ई नारायण जी आत्मा परमात्मा द्वारा वापसि सचियूं शक्तियूं गुण आदि धारण करे सची ठही वई ऐं सच जी राह ते पई हले। कूड़ पाप विकार आदि सभु छॾे छॾनि ऐं पोइ नारायण जी आत्मा हुन जी राजधानी पूरी सुख शांति वारो जीवन जीअण लॻी वई। इन ई सुख शांति भरे जीवन सां इहा पूरी हुननि जी पूरी दुनिया वापसि सतयुग थी वई। त अचो पाण बि जीअं नारायण जी आत्मा परमात्मा खे यादि करे कूड़ पाप विकारनि सां मुक्त थी करे कूड़ी खां सची ठही त पाण बि परमात्मा खे यादि करे सची आत्मा ठही करे पाण बि पंहिंजे जीवन में सतयुग जहिड़ा सुख शांति महसूसु करो। अच्छा, नमस्ते।